सिंध शागिर्द तहरीक ऐं सिंध गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक तरफ़ां फीसन में घाटे तोड़ इज़ाफ़े ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शागिर्दनि पारां गुल सेंटर खां रैली कढी हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शागिर्दनि प्रदीप गुलाब, कायनात डायरी, आतिफ मल्ला, वहीद चांडियो, समीन ख़ासकेली, अली रज़ा जलबाणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत सिंधी तालीम खे तबाह करण लाइ मनसूबाबंदी करे छॾी आहे। तालीमी इदारनि में बद इंतज़ामी ऐं करप्शन चोट चढ़ियल आहे। ताज़ो सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तालीमी फीसन में 100% वाध करण बाद उन में 50% घटिताई जो ड्रामो रचाए रही आहे। हिननि चयो त सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां फीसन में कयल वाध सबबि विचोले ऐं पोरियो तबिके सां तालुक़ रखंदड़ शागिर्द तालीम पिराए न सघंदा। हिननि चयो त अहिड़ी तरमीम खां पोइ तालीम जो शोबो सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। उन लाइ सूबाई हुकूमतनि खे घुर्जे त शागिर्दनि जा समूरा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। असांजो मुतालबो आहे त जेको बि वधायल फीस आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु कई वञे, न त असां सॼी सिंध में जदोजहद कंदासीं। अॼु सिंधी शागिर्द तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जा हज़ारे शागिर्द रोडनि ते निकितल आहिनि ऐं असां मुतालबो कयूं था त जेको हीउ फ़ैसिलो आहे सिंध इंतिज़ामिया जो, सिंध यूनिवर्सिटी जो ऐं सिंध हुकूमत जो, इहो वापसि वरितो वञे ऐं हीउ को होलसेल मार्केट न आहे जंहिंजा अघु वधाए ऐं पोइ वरी उनखे चऊं त असां रिआयत कयूं था अधु। अहिड़ी का बि रिआयत असांखे न खपे, या चालाकी या साज़िश असां सम्झी सघूं था। मेरिट ते जेके बि शागिर्द आया आहिनि उन्हनि सभिनी शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वञे थी। हीअ ग़रीब ऐं पोरियत जा जेके शागिर्द आहिनि उहो ईअं जेकॾहिं फीसिस घाटे टूड़ी हूंदियूं त उहे पढ़ी न सघंदा। असल में असां सभु हिते गॾु इन करे थिया आहियूं छो जो ही तालीम सां दुश्मनी आहे। तालीम जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी साज़िश आहे, सिंधियुनि जे ख़िलाफ़, सिंधी शागिर्दनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी साज़िश आहे। तालीम जो फीसुनि जो वधाइण मां हिननि जो मक़सदु इहो आहे त जीअं सिंध जा शागिर्द पढ़ी न सघनि, सिंध यूनिवर्सिटियुनि में धारियुनि खे आबाद कजे, धारियुनि खे कूड़नि डोमिसाइलनि ते उहे एडमिशन ॾियनि था। सिंध जे शागिर्दनि खे सिंध यूनिवर्सिटियुनि में एडमिशन ई नथी मिले। माना ग़रीब सिंध जो ॻोठाणो शागिर्द यूनिवर्सिटी ताईं जेको 20% पहुचे थो उहो पहुचे ई न, उनजी तालीम ई बंदि हुजे। असां हिननि जा वसीला फवायूं, हिननि जी तालीम फवायूं, हिननि जा हर शइ हिननि खां खसे, सिंध जो वजूद ख़तमु कजे। उनजे ख़िलाफ़ सिंध जा शागिर्द कॾहिं बि ईअं थियणु कोन ॾींदा, उनजी सख़्तु मज़बत कंदा। शागिर्द हे जेके निकिता आहिनि इहे सिर्फ़ु इन लाइ निकिता आहिनि त 30% जेके असांजी फीस आहे उन में वाधारो वियो आहे। जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि खे जेको बि आहे शागिर्द असांजा रहनि था, पढ़नि था। हीअ यूनिवर्सिटी जेके एजुकेशन आहे उनखे हिकु ज़रियो न बणायो जो खपाइण जो। शागिर्दनि जो फीसूं घटि कयूं वञनि। ॿी सूरत में शागिर्द पंहिंजो मुज़ाहिरो जो घेरो जेको आहे उहो ॾियां ॾींहुं वसी कंदा रहंदा। छाजे करे इहे जेको सिंध यूनिवर्सिटी शागिर्दनि जो फीसूं वधायूं आहिनि इहो सरासर गैर आइनी, गैर कानूनी ऐं नाइंसाफ़ी वारो कमु आहे। हिते तालीम असांजे जीअण मरण जो हिकिड़ो ज़रियो आहे, असां ग़रीब शागिर्दनि जो हिकिड़ो हथियार आहे। पर हिते सिंध हुकूमत, सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सभु मिली जुली करे सिंधी शागिर्दनि जो मुआशी तालीमी क़त्ल करणु चाहे थी। असां इनखे रिजेक्ट कयूं था। फिलफोर विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।